अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां जाम नवाज़ अली मां ख़बर शेयर कंदा हलो। जाम नवाज़ अली नओं आबाद लॻे माल जी पीढ़ीअ में हर सहूलियत वापरण लाइ मौजूदु पाणी जो बंदोबस्त ऐं पुलिस सिक्योरिटी भी मौजूदु आहे, जिन में बकरी, रोडन, छेला ऐं उम्दा नस्ल जा जानवर, जिन में मींहूं, ढगियूं, पाड़ा वेड़ा मौजूदु हूंदा आहिनि। मालपीड़ी जा इंचार्ज मौला बख्श बिरोई असलम ख़ासकेली गाज़ी मरी मालपीड़ी में खाइण पीअण लाइ हर सहूलियत मौजूदु, जिन में कराची जा माल वापारी ऐं लाहौर जा माल वापारी ऐं हैदराबाद जा वापारी पिणु ईंदा आहिनि ऐं संजय कोंडकोश मां वापारी ईंदा वेंदा आहिनि, जेके मालपीड़ी मां ख़रीद फ़रोख़्त कंदा आहिनि, जेके सुठे अघ में माल वठी वॾियुनि पीढ़ियुनि में वञी विकिणी सुठी बचत कमाइनि पिया। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।